बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। व क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़द अज़ल्लकुम शहरुन अज़ीमुन मुबारकुन सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मोहतरम अजीज दोस्तों बुजुर्गों, अज बरमज़ान मुबारक 1447 हिजरी मुताबिक 20 फरवरी 2026। अल्लाह जा एहसान जंहिं असांखे बरकत वारो महीनो रमज़ान नसीब फरमायो। असांखे रजब ऐं शअबान में उमिरि में बरकत ॾेई करे रमज़ान महीनो नसीब फरमायो। सूरत बकरा जी जेका मूं आयत पढ़ी, अल्लाह जी फरमाए थो शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन। रमज़ान महीनो उहो बरकत वारो आहे जंहिंमें क़ुरआन नाज़िल कयो वियो। रमज़ान मुबारक में क़ुरान शरीफ नाज़िल। रमज़ान जी फज़ीलत रोज़नि जे करे बि थी, रमज़ान जी फज़ीलत क़ुरान शरीफ जे करे बि थी। अॻियां आसमानी किताब तौरेत, इंजील, ज़बूर, को 6 रमज़ान में, को 13 में, को 18 में, उहे बि आसमानी अॻियां किताब रमज़ान में नाज़िल थिया। क़ुरान मजीद भी रमज़ान में नाज़िल। लोहे महफूज़ ते मुकम्मल ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़ल्ब अतहर ते आस्ते आस्ते 23 सालनि जे ज़माने में 26 रमज़ान ते 27 रमज़ान जी रात मुकम्मल थी। इस्तिदराज माना आस्ते आस्ते नाज़िल थी। इन रमज़ान में शब कदर वारी रात नसीब थी। फरमाए इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ़ि शहर। लैलतुल क़द्र शब कदर जी रात 1000 महीनन खां बहितर आहे। 1000 महीनन जे रातुन जे इबादत करण खां हिक रात बहितर आहे। हाणे लैलतुल क़द्र कॾहिं नसीब थी? 21 रातुन में, 21 रात, 23 रात, 25 रात, 27 रात, 29 रात। 27 रात ते अक्सर उलमा न रात आहे, न त 21 रात जी इबादत 1000 महीनन खां इबादत जे बहितर आहे। इहा बि रमज़ान में नसीब थी। क़ुरान रमज़ान में लथो, शब कदर रमज़ान में मिली। रमज़ान जी फज़ीलत जेका मूं हदीस पढ़ी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया क़द अज़ल्लकुम शहरुन अज़ीम। तव्हां ते पहुची चुको आहे, छांइजी चुको आहे अज़ीम महीनो। हिकिड़ो माण्हू आयो ऐं वियो, ख़बर न पई, ॿियो आयो ऐं छांइजी वियो। अब अहिड़ो आयो जो सभिनी ते हैसियत रखी हुई। ईअं त माण्हू घणा ईंदा आहिनि, विया, आयो वियो। अब आहे फलाणो ऑफिसर आयो वियो हलियो, पर आयो अहिड़ो उनजे कारनामनि सां हर कंहिं ते छाइजी वियो। अब आहे उस्ताद आयो, पढ़ाई ॿिया पढ़ाइनि पिया, जी पढ़ाए पियो। हिकिड़े जी सलाहियत अहिड़ी आहे, अचण सां ई छाइजी वेंदो आहे। माना उनजी तइलीमी सलाहियत, कम वठण जो अंदाज़ अहिड़ो आहे जो सभिनी ते उनजी शोहरत थी वेंदी आहे। रमज़ान महीनो अहिड़ो आहे जंहिंजी अज़मत ऐं बरकत सभिनी ते छाइजी। फरमाए शहरुन अज़ीम, अज़मत वारो महीनो आहे, बरकत वारो महीनो आहे। हिकिड़ी आहे बरकत, ॿी आहे कसरत। कसरत माना घणाई, बरकत ऐं कसरत में फ़र्क़ु आहे। कसरत कीअं आहे? हिकिड़े माण्हू 4 मानियूं खाधियूं पर पेट कोन भरे, इहा कसरत आहे। बरकत छा आहे? 2 माण्हुनि 2 मानियूं खाधियूं, पेट भरिजी वियो, चई त हाणे ॿी मानी थी न, बसि हाणे थोरा में पूरा थी वञे, इनखे चइबो बरकत। घणे में बि पूरो न थिए, इनखे चइबो कसरत। कसरत वारो महीनो कोन्हे, बरकत वारो महीनो। तंहिंजे करे हिन महीने खे शहरु मुबारक, बरकत वारो महीनो चए थो। अल्लाह जे हबीब फरमाया अहिड़ो महीनो चए थो जेको अज़मत वारो आहे, बरकत वारो आहे। अल्लाह साईं जी बरकत हिस्सी ऐं ज़ाहिरी हर को ॾिसे थो। फीह युज़ादु रिज़्क़ुल मोमिन, मोमिन जो रिज़्क़ कुशादो कयो थो वञे। हूअं न त फ्रूट,
चङड़ो खाधो ग़रीब माण्हू क़िस्मत सां थो खाए, पर अलाह साईं रोज़ानो खाराए। असांजा त हिन ख़ुसूसन जेके चई असां मुल्क पाकिस्तान में रहूं था, रमज़ान खां अॻे जेके नारंगियूं 100 बि न पियो वठे, हाणे रमज़ान में 250 में मिलंदा। माना रमज़ान में जेका आहे 50 रमज़ान खां अॻे 50 पई मिले, साॻी वरी 150 में मिलंदी। वरी रमज़ान गुज़रियो, साॻी उन साॻे रेट ते अची वेंदी। माना हिननि वापारियुनि वधाइण जो महांगण करण जो ठीको खणी छॾियो आहे, पर अलाह सभिनी खे खाराइण जो ज़िम्मो खणी छॾियो आहे। ग़रीब गुरबो बि खाए थो, रिज़्क में बरकत थिए थी, सुठो चङो खाधो हर को खाए थो, अलाह खाराए थो। पोइ जंहिंजे बि अलाह जे दिलि में विझे, इहा बरकत आहे हिस्सी, जेका महसूस थिए थी, ज़ाहिरी नज़र थिए थी। मानवी बरकतूं बि खोड़। इन महीने में शब कदर 1000 महीननि खां बहितर इबादत जी रात, इहा मानवी बरकत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, वहुव शहरु सब्र व सवाबुहु अल जन्नह। मदीने वारे मीर फरमायो, रमज़ान जो महीनो सब्र वारो महीनो आहे, ऐं सब्र जो बदिलो जन्नत आहे। सब्र जी माना छा आहे? बर्दाश्त, सहब। इहा आहे। रोज़ो रखई, सुबुह खां वठी शाम ताईं कुझु नथो खाए, उञ लॻी, बुख लॻी, ड्यूटी कई, मज़दूरी कई, कमकार कई, कुझु न खाधई। हीअं त खणी थधियूं मौसमूं, पर जेको जून जुलाई में रोज़ो आहे, उन में माण्हू मज़दूरी बि कंदा, रोज़ो बि रखंदा, कमकार बि कंदा। हाणे सॼो ॾींहुं उञ बुख सभु कई, रोज़ो खोले वरी तरावियुनि में बीठो, कलाक पूरो, निंड अचेसि थी, वुज़ू करे वरी अची बीठो, झूठा झटका सभु अचनि था, बीठे पढ़ी वेठे पढ़ी भॻो कोन, पोइ तरावी अधु कलाक हले, कलाक हले, 2 कलाक हले, बीठो आहे। हल वरी जो सुतो त वॾे असुर वरी रोज़े रखण लाइ उथियो। हूअं त माण्हू 4 बजे कोन था खाइनि, निमाज़ आहे उन महिल तव्हां 4:30 5 बजे छो अथऊं? रोज़ो जेॾी महिल रोज़े जे करे वॾे असुर उथियो, इहा पंहिंजे जिस्म ते मुशक़त ऐं तकलीफ़ बर्दाश्त कई, सहप कई। तंहिंजे करे मदीने वारे मीर फरमायो, इहो बर्दाश्त ऐं सहप वारो महीनो आहे, ऐं बर्दाश्त जो बदिलो जन्नत आहे। ॿियो सब्र ऐं बर्दाश्त छा आहे? त कंहिंखे गालम गलोच न करे, को ॻाल्हाए वञे त छॾे। रमज़ान महीने में को घटि वधि ॻाल्हाए वञे त बि जवाबु न ॾिए, इहा आहे बर्दाश्त। ऐं हूअं बि कोशिशि करे माण्हू बर्दाश्त करे, कंहिंखे रुॻो न ॻाल्हाए, को ॻाल्हियूं ॾे छा थी, घटि वधि ॻाल्हाई को असां लही थोरी न, इहो मां भलो चा मां न छॾींदुसि। असां जेकॾहिं अहल आहियूं ऐं उहो घटि वधि थो ॻाल्हाए, उन सां ख़राबु कोन थी। ऐं जेकॾहिं उहो कूड़ी तारीफ़ करे थो, जो अहल कोन्हे, जेॾी बि तारीफ़ कयोसि हुनजी इज़त न वधंदी। बर्दाश्त इहा आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबी खे हिकिड़ो काफ़र जो घटि वधि ॻाल्हाए पियो, पाण ॾिसनि पिया, मुस्कुराए। पोइ जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु हुन जवाबु ॾियण जो शुरू कयो, साहबी सभु वरी हुज़ूर मुंहुं फेरे छॾियो, चई क़िबला हुज़ूर, जॾहिं उहो ॻाल्हाए पियो तव्हां मुस्कुराए पिया, मूं जवाबु वरंदी ॾिनी, तव्हां मुंहुं फेरे छॾियो। चई जॾहिं तोखे उहो घटि वधि पियो ॻाल्हाए त अलाह जा फ़रिश्ता तुंहिंजे तरफ़ां जवाबु ॾियनि पिया, जॾहिं तो ॼण जवाबु शुरू कयो त फ़रिश्तो हलियो वियो, मां इन मंज़र खे ॾिसी मुस्कुराया। तंहिं करे अहद करे छॾियो त असां कंहिंखे जवाबु न ॾींदासीं, पियो ॻाल्हाए। असांजे वॾनि खे तो ॻाल्हियूं ॾे, मां कीअं छॾियांसि, हुनजे ॻाल्हाइण जे करे असांजा वॾा भला आहिनि त ख़राबु कोन थींदा। अञा असांखे घटि वधि ॻाल्हायईं, असां वारा गुनाह हुन ते चढ़ंदा, हुन जूं नेकियूं मिलंदियूं, सौदो सस्तो आहे। इस्लाम बर्दाश्त सेखारी आहे। बर्दाश्त करणु, बदिलो न वठणु बुज़दिली कान्हे का, बहादुरी आहे। पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल करे वराणी नथो ॾे, ताक़त रखण जे बावजूदि वराणी नथो ॾे, बाक़ी हाणे पहुची नथो सघे, पहुचे त बर्दाश्त कयां या बर्दाश्त न, ताक़त रखे, बदिलो न वठे, इहो बहादुर आहे। अल मुजाहिद मन जाहद नफ्सहु, मुजाहिद आहे जो पंहिंजे नफ़्स सां जिहाद करे। नफ़्स चए थो मूंखे गारियूं ॾियां छॾे ॾियां, आहे बि मूंखां नंढो, भॼी न छॾियां, मूंखां क़ौम कबीले राज भाॼ में घटि आहे, कमज़ोर आहे, मां छॾियांसि। हाणे तूं छॾे ॾीस, इहा तुंहिंजी बहादुरी आहे, तो नफ़्स ते कंट्रोल कयो, कावड़ अचे पई। बाक़ी जॾहिं न पुॼी सघंदे त पोइ ईअं ई थींदो, जीअं मशहूरु पाक आहे त माई जी ॿिली मानी खणी भॼी ॾाढो पुठियां भॻसि, जॾहिं न पुॼी सघेसि, आहे ई नानीअ जे सवाब में।
पहिरीं पुठियां न लॻी सा त नानीअ सवाब लाइ कम जी हुई, पर हाणे पुॼी न सघियसि त हाणे नानीअ सवाब में कीअं वेंदी? न पुॼी सघीसि त छॾे ॾिनुमि, न पहुची सघियसि खटाइनि ॿेर, हाणे पुॼी सघी न खणी चइबो पोइ त सही आहे खटाए। तो ही बर्दाश्त वारो महीनो आहे। व शहरुल मुआसात, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया ही हॾड़ोखी जो महीनो आहे, हमदर्दी जो महीनो आहे, हिक ॿिए जे कम अचण वारो महीनो आहे, कंहिं ग़रीब जी मदद जो महीनो आहे, को नथो पुॼी सघे, उनमें खाधे पीते में कमज़ोरी आहे, को रोज़ो नथो चङो खाधो खाई सघे, अलाह ॾिनो आहे उनखे खाराए। फरमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन फतर फी साइमन, जेको कंहिं रोज़ेदार खे ठहो करे खाराए त इन शख़्स खे पंहिंजे रोज़े जो बि सवाबु, उनजे रोज़े जो बि सवाबु, ऐं हुनखे पूरो पंहिंजो सवाबु मिलंदो, हिन जे करे घटि कोन। साहबा इकराम अर्ज़ कयो साईं असां वटि एतिरी ताक़त कान्हे कंहिंखे ड्रो करे खारायूं, एतिरो हुजे न माल। हुज़ूर फरमायो त जेको माण्हू कंहिं रोज़ेदार खे सिदके नियत सां, सची नियत सां हिकिड़ी खारक सां रोज़ो खोलाए, या पाणी ढुक सां, लस्सीअ जे ढुक सां रोज़ो खोलाए, पाणीअ जे ढुक सां खोलाए, त बि एतिरो सवाबु मिलंदो। नियतूं त अलाह थो ॾिसे। कंहिं पाणी पीआरी रोज़ेदार खे पाणी सां रोज़ो खोलाए, इहो इशारो आहे त रोज़े में पाणी जी ज़रूरत घणी पवंदी आहे। तंहिंजे करे हदीस में लफ़्ज़ मन अस्का मान, पाणीअ सां रोज़ो खोलाए त बि उनखे एॾो सवाबु मिलंदो, माना पाणीअ जो एहतमाम कयो वञे। मक़सदु आहे त असां ॾियण वारा बणिजूं, रोज़े खोलाइण वारा बणिजूं। कोशिशि इहा कयूं। रोज़े खोलाइण जी तरकीब ॾिनी वई, रोज़े रखाए त बि सवाबु आहे, पर चूंकि रोज़े रखण महिल जी तरकीब इहा आहे त उन महिल एतिरी ज़रूरत कोन हूंदी आहे। माण्हू इफ़्तारी महिल बि खाधो पीतो खाए थो, वरी सुम्ही थो पवे, पोइ हर कंहिंजे उथण जा टाइम पंहिंजा, कुझु खाधई कुझु न, थी वियो कमु। रोज़े खोलण महिल त ज़रूरत पए थी, इन जी तरकीब वधी ॾिनी वई। तंहिंजे करे रोज़ो खोलाए रखाए त बि उनखे अजुर ऐं अज़ीब मिलंदो। जेतिरी हैसियत आहे ओतिरी कोशिशि करे ॾियण वारा बणिजूं, वठण वारा न बणिजूं। ॾियण वारा बणिजूं त अलाह जी बरकत ॾेई जाम ॾींदो। ॾेई त ॾिसे न बानो, हमदर्दी ऐं हॾड़ोखी करे रोज़े में, रमज़ान में, ऐं इन में अलाह साईं एॾियूं बरकतूं ॾेई छॾियूं। फरमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वहुव शहरुन, इहो अहिड़ो महीनो आहे जो जेकॾहिं हिकिड़ो माण्हू नफ़िल पढ़े आम ॾींहंनि में, ऐं रमज़ान में नफ़िल पढ़े त फर्ज़ जो सवाबु, आम ॾींहंनि में नफ़िल पढ़े, रमज़ान में नफ़िल पढ़े त फर्ज़ जो सवाबु, ऐं फर्ज़ पढ़े सबईन मरतन कसबीन मरतन, हिकिड़ो फर्ज़ पढ़ी ॼण 70 फर्ज़ पढ़ी, लेकिन जी सीज़न शुरू आहे। हिकिड़ो फर्ज़ पढ़ी त 70 फर्ज़नि जो सवाबु, नफ़िल पढ़े त जेको आहे सो फर्ज़ जो सवाबु। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मन जाअ बिल हसनति फलहु अशरु अमसालिहा, जेको नेकी करे रमज़ान में 10 थी मिलंदसि। तंहिं करे अक्सर माण्हू ज़कात रमज़ान में कढंदा आहिनि, ख़ैरात सदकात रमज़ान में कढंदा आहिनि। हूअं जेकॾहिं आम ॾींहंनि में कंहिंखे अलाह जी राह में कंहिं ग़रीब खे 10 रुपया ॾिनई, आम ॾींहंनि में 10 रुपया कंहिं मिस्कीन खे ॾिनई, कंहिं मौलवी खे ॾिनई, कंहिं माइट खे ॾिनई, कंहिं ग़रीब खे ॾिनई, मस्जिद में ॾिनई 10 रुपया, रमज़ान में 10 ॾिनई त 100 जे बराबरि, 100 ॾिनई त 1000 जे बराबरि। रमज़ान में वरी ईअं 10 थी मथे मिलंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन जा बिल हसनति फलहु अशरु अमसालिहा, रमज़ान में जेका नेकी कयूं आहे 10 थी मिलंदसि। तंहिंजे करे कोशिशि कयूं त असां रमज़ान में नेकी करण वारा थी पऊं, रमज़ान में नेकी करण वारा थी पऊं। इहा शइ रमज़ान में नफ़िल पढ़े फर्ज़ जो सवाबु, फर्ज़ पढ़े 70 फर्ज़नि जो सवाबु, ऐं रमज़ान मुबारक में ख़ैर ख़ैरात कयूं, हूअं बि करणु घुरिजे। पर ॿियनि महीननि खां रमज़ान में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान में घणी शफ़क़त कंदा, रमज़ान में कैदियुनि खे आज़ाद कंदा, रमज़ान में जेके मातहत आहिनि, मुलाज़िम आहिनि, मज़दूर आहिनि, मालिक जे करे उन्हनि खां कमु घटि वठे या उन्हनि खे वक़्तु अधु कलाकु पहिरीं छॾे, उनजो बि अलाह खे जुड़ी रोज़ो रखे त छॾेसि, रोज़ो ई नथो रखे पोइ त हाणे का रिआयत नरमी जी ॻाल्हि ई कोन्हे। हिकिड़ो मुलाज़िम मातहत रोज़ो थो रखे, उन सां कम में नरमी कई, उनखे वक़्तु थोरो घटाई कमकार जो, उनखे वॾो अजुर मिलंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान मुबारक में इन
जेको आहे सो नेकी करण जो हॾ ॾोखी करण जो वधीक एहतमाम कंदा। तंहिं करे असां बि इरादो कयूं त ही रमज़ान जा ॾींहं सभई इन में ताउन में ख़िदमत में हमदर्दी में हॾ ॾोखी में गुज़ारींदासीं। ज़िंदगी ते त को भरोसो कोन्हे त को हमेशह असां सां रहंदी, इहो त लाज़िम कोन्हे। को ज़िंदगी हमेशह रहे ऐं असां हमेशह ज़िंदा रहूं, इहो को बि कोन्हे। अॻे रमज़ान में असां सां हुआ, हिन रमज़ान में कोन। ख़बर ई न पई, दौरो पइजी वियो, अटैक पइजी वियो, वियो वेठो, ख़बर ई न पई। मौत त अचानक आहे, मौत को पुछियो बि कोन थो अचे। ईअं न आहे त को पोड़ा मरंदा, जवान बि मरंदा, ख़बर ई कोन्हे का। खोड़ सारा असांजा दोस्त आहे, 60 में बि दोस्त हो, मौली साहब उमिरि असांजी जो ख़बर ई न पइजे, दौरो दिलि जो पइजी वियो। राति तरावी खां पोइ, पहिरीं रोज़े जी राति तरावी खां पोइ जो जनाब ज़िंदगी आहे। हितां वञी पहुचंदासीं इहा ख़बर का बि कान्हे का। हे जेको अञा इंसान करे थो त सभु कुझु आहियां, तो अञा छा थो करे? ख़ुदि खे पाण खे सभु कुझु सम्झी, इहो न आहे। फ़ख़ुर ऐं तकबर ऐं वॾाई अलाह खे सूंहे थी, इंसान खे नथी सघे सूंहे। जेकॾहिं कंहिंखे चइबो आहे अॼु शइ हिन ॾींहनि में तुंहिंजी शइ जेका आहे सा 10 वारी 100 में खपंदी, त सॼो साल ओतिरो स्टॉक करे रखंदो त मां 10 कमाईंदुमि। हिन महीने में असांजी एॾियूं बहितरीन नेकियूं जी सीज़न शुरू पई थिए ऐं असां ग़फ़लत जे आराम में सुता पिया आहियूं, परवाह न। फरमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वहुव शहरुन अव्वलु रहमतुन व औसतु मग़फ़िरतुन व आख़िरुहु इत्कुम मिनन नार। रमज़ान जो महीनो इहो अहिड़ो महीनो आहे जंहिंजो पहिरियों ॾोह रहमत आहे, रब जी रहमत आम पई, पोइ पहिरियों ॾोह रहमत वारो शुरू थी वियो। व औसतु मग़फ़िरतुन, ॿियो ॾोह विचों ॾोह बख़्शिश आहे। व आख़िरुहु इत्कुम मिनन नार, टियों ॾोह आख़िरी ॾोह जहन्नम खां छुटकारे। इंसाननि जो जा क़िस्म बि अथव 3। हिकिड़ा जेके रब जी फर्मा बरदारी में गुनाहनि खां परे, उन्हनि जे लाइ रमज़ान रहमत आहे। ॿिया शख़्स आहिनि जेके थोरा गुनाह कनि था, लेकिन कंदा थोरा गुनाह, टियां घणा गुनाह कनि था। जेके शख़्स थोरा गुनाह कनि पिया, जॾहिं उहे पहिरियों ॾोह रखी ॿिए ॾहे में पहुता, अलाह साईं इन लाइ बख़्शिश जो ऐलान। जेके थोरा अञा चोखा गुनहगार आहिनि पर रोज़ा रखियो था अचनि, गुनाह चोखा अथनि, घणा अथनि, पर रोज़ा पहिरियों ॾोह बि रखियूं, ॿियो बि रखियूं, 3 ॾहे में अलाह साईं उन जे लाइ जहन्नम खां आज़ादी जो ऐलान। रमज़ान शुरू थिए थो त पोइ उन सहरी वारे टाइम ते ऐलान थिए थो रब जे तरफ़ां, आहे को बख़्शिश जी तलब कंदड़, मां उनखे बख़्शे छॾियां। आहे को रिज़्क़ घुरंदड़, मां रोज़ी ॾियां। रोज़ी जो मसइलो आहे, हर कुझु तो महांगाई आहे, घर पूरो नथो थिए, कसरत आहे माल जी, बरकत कोन्हे का। अब महीने में घर घणो थो अचे, महीने में 5 लख अचंदा, बरकत पूरो कोन्हे। तोखे घणो थो अचे, 10,000, मस्जिद जे मौलवी जा 10, 15, 20,000। ओ हिकिड़े मौलवी साहब खे मूं तव्हांखे अॻे ॿुधायो, मौलवी साहब खे कंहिं वॾे चयो त भाउ दुआ कर मुंहिंजे पुट जी पघार थिए। या दुआ कयां तो अलाह तुंहिंजे पुट जी पघार मुंहिंजे थी पघार थी कंदो। इहो कीअं थींदो? चई मुंहुं जो तव्हांखे चवंदो आहे हाणे 5,000 10 मां वधायो, चवंदी मुंहिंजा घणो अथई भेण, पेट थो काढे, छा कंदे 15,000 बसि खोड़ अथई। जॾहिं मुंहिंजे लाइ 15,000 खोड़ आहिनि, 10,000 खोड़ आहिनि, त तुंहिंजे पुट लाइ ॿिया ई तो दुआ घुरां। तुंहिंजो पुट 2 लखनि में पूरो मस थिए, आउं तोखे 15,000 में पूरा कॾहिं पंहिंजे लाइ जेका दुआ घुरिजे, ॿिए लाइ दुआ घुरिजे। कसरत न, बरकत ॾे अलाह। कसरत माण्हू वटि जाम, 5-5 लख महीने में अचनि था, माण्हू हाल ॾसीनि था, पूरा न आहे। इमाम साहब खे 10-15,000 मिलाए सिलाए 20,000 थियनि, क्या वॾी मस्जिद आहे, 30-35,000 पघार। इन खां मथे त असांजे शहर जी त कोन्हे। उहो 10,000 खां वठी 30-35,000 ताईं फर्स्ट क्लास ज़िंदगी गुज़ारे थो, अच्छा कपिड़ा लटा बहितरीन। उनजे बरक्स सरकारी जेकॾहिं पटे वारे ग्रेड में आहे त 40-50,000 खणे थो, 30-35 खां शुरू थिए थो, वरी बि 20 खां मथे आहे, 25 खां मथे आहे, 40-50,000 खणे थो, वरी अञा मथे आहे, मथियनि ग्रेडनि में आहे त 1 लख, 1.5, 2, 2.5, 4 मथे पियो खणे। उन खां हिन जो ॻाल्हि बहितर आहे, छो हुनखे कसरत आहे, बरकत कोन्हे, हिनखे बरकत आहे। तंहिं करे अलाह खां बरकत जो सुवाल घुरे, कसरत। ही बरकत वारो महीनो आहे, अलाह खां बरकत घुरूं। अमलनि जे वधण जो महीनो आहे, नेकी करण जो महीनो आहे। बरकत थींदी छा सां? कुझु अलाह जी राह में ॾियण सां। इहा शइ सभु कुझु लुटाइण लाइ कोन्हे। हिन महीने में
जीअं दुनिया में कंहिं ख़बर पए त मुंहिंजी हिन 10 ॾींहंनि में 10 रुपए वारी शइ 100 रुपए में खपंदी त केतिरो स्टॉक करे रखंदो त जाम कमाया घणो कमाया। कारोबारी माण्हू, ताजिर माण्हू, दुकानदार माण्हू इन शइ खे ॾिसंदो, नफ़ो वॾो आहे। हिन में अमलनि जी सीज़न आहे, अमलनि जो नफ़ो आहे, तंहिंजे करे वस करे नफ़िल में जाम पढ़ूं। क़ुरान पाक जा ख़तम 1 2 4 बुज़ुर्गान दीन। कंहिं हिकिड़े बुज़ुर्ग पंहिंजे बचन खे घुराए चयो त हिन कमरे में वेही अल्लाह खां सुवाल कंदा कयो, छो त मां आख़िरी मरण वारे दौर में आहियां। हिन कमरे में मूं 4000 ख़तम कया, 4000 ख़त्मुल क़ुरान आहिनि। 2 2 4 4 5 5 6 6 सिपारा पढ़ण वारा माण्हू आहिनि, अॼु बि आहिनि। क़ुरान में वेठा दुनिया खे छॾे ॾियूं, असां रुगो दुनिया जे पुठियां जो लॻासीं ऐं खणी छा वेंदो? केतिरो बि माल कमाए पाण सां गॾु खणी वेंदो छा? खणी त कुझु बि कोन वेंदो, पोयनि जे आसिरे छॾे वेंदो। पर इन्हनि जे लाइ बचण लाइ बि हुजे, उन सां गॾु अलाह जे आॾो बि झुके, रब खां बरकत जो सुवाल करे। बरकत वारो महीनो हले, रहमत वारो ॾहों शुरू आहे। इहो जो शुरू थियो आहे त वेंदे देरि कान थी। हे 30 ॾींहं जूं ईदूं आहिनि असांखे अलाह जे तरफ़ां, 30 ॾींहं जूं ईदूं आहिनि। रिज़्क रोज़ी जी कुशादगी अलाह कीअं थो खाराए, कीअं थो पूरो करे, इहो अलाह पंहिंजो कमाल करे ॾेखारियो। बाक़ी हाणे वञे ख़रीदारी जे पुठियां, अब कपिड़ा हुजनि त ईद थींदी, कपिड़नि जे पुठियां, हिन जे पुठियां, हिन जे पुठियां पंहिंजो अंदर साफ़ कयूं असां अलाह जे ज़िक्र अज़कार सां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, रमज़ान जो महीनो अचे, 2 शयूं कसरत सां कयो। कहिड़ी? इस्तिग़फ़ार ऐं कलमे जो विर्द। थोरो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा पढ़ंदो रहे, तस्बीह न आहे त दिलि में पढ़ंदो रहे, न त ही बि असांजो तस्बीह अलाह असांजे हथ में बि ॾेई छॾियूं। अस्तगफिरुल्लाह माना रब खां माफ़ी घुरण, अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह, इस्तिग़फ़ार करण, अलाह खां बख़्शिश घुरण। छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, कुल्लुकुम तव्वाबुन व खैरुल कुल्लुकुम खत्ताउन व खैरुल खत्ताइन तव्वाबुन। खबरदार, तव्हां सभु गुनहगार आहियो, भला गुनहगार यानी कि रब जे आॾो तौबा कंदड़, रब खां बख़्शिश घुरंदड़। असांखे ॼाण में अणॼाणाई में एतिरा केतिरा दानिस्त गैर दानिस्त ख़बर ई न आहे गुनाह थियो था, पतो ई नथो पवे, जंहिंजी ख़बर ई कान्हे का। अलाह से आउं पंहिंजे ॾोहनि जी बख़्शिश पियो घुरां, जेके मूंखे ख़बर आहे, जंहिंजी मूंखे ख़बर बि कोन्हे, उन्हनि जी पियो घुरां बख़्शिश। उनजे करे अस्तगफार कसरत सां कयूं। अस्तगफिरुल्लाह, अरबी नथी अचे त सवली, अलाह मुंहिंजी तौबा, रब मुंहिंजी तौबा, इहे लफ़्ज़ आहिनि न सवला, अलाह मुंहिंजी तौबा, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, इन जो विर्द कंदा रहो। इहे रमज़ान में इहे अमाल शुरू कयूं, सलात शरीफ कसरत सां पढ़ो, हुज़ूर ते वॾी न त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दुरूद इब्राहिमी, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहिम व अला आले इब्राहिम इन्नका हमीदुम मजीद, अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा बारकत अला इब्राहिम व अला आले इब्राहिम इन्नका हमीदुम मजीद। दुरूद इब्राहिमी वॾो यादि कोन्हे त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त सोलो आहे, मुख़्तसर जेका शइ। तंहिंजे करे ही बरकत वारो महीनो, ही अज़मत वारो महीनो, ही हॾॾोखी हमदर्दी वारो महीनो, ही सब्र ऐं बर्दाश्त वारो महीनो आहे। इहे सभु हदीस में अलाह जे हबीब असांखे नसीहत मिली आहे त रमज़ान में क़ुरान नाज़िल थियो, इन क़ुरान खे कसरत सां पढ़ूं, तरावी में ॿुधूं, तरावी अची पढ़ूं, रोज़ा पाबंदी सां रखूं, पाण बि रखूं। ॿियो मसइलो त नंढड़ा ॿार रखनि था, माण्हू मसइलो पुछंदा, असां हाणे नंढड़ो आहे 9 सालनि जो आहे, नंढड़ी आहे 9 साल जी, रोज़ो रखे थी, हाणे छा कयूं? हिकिड़े कल्ह दोस्त फोन करे पुछियो, रोज़ो रखे भली, जेको बालिग न आहे त रोज़ो फर्ज़ कोन्हे को, जे रोज़ो टोड़े छॾियईं त को बि मसइलो कोन्हे, जंहिं ते फर्ज़ ई कोन्हे। हाणे असां वटि वरी जिहालत जी कहिड़ी मशहूर थियल आहे, सीधा रोज़ो जे नंढे टोड़े छॾियो न छोकिरे या छोकिरी, त हाणे माउ पीउ खे ॾोह थींदो, जंहिं ते लाज़िमी कोन ॾोह किथां थींदो, ॾोह कोन थींदो। अञा उन्हनि खे कोशिशि करे उथारिजे भली, जे उथनि था त सेहरी में रोज़े रखण पाण सां गॾु वेहनि, त इन्हनि जी हिकिड़ी तयारी थींदी त असांखे उथिणो आहे, वॾे असुर उथिणो आहे। नंढड़ियूं जेकॾहिं रोज़ो भली नथियूं रखी सघनि, सुबुह जो सेहरी बि माउ सां गॾु कनि, वरी रोज़े खोलण महिल बि वरी माउ सां गॾु वेही रहनि, त जीअं हुननि जी तयारी थिए थी, इहो असांखे वॾे असुर उथिणो आहे, वरी हीअं रोज़ो खोलणो आहे। अॼु भली मंझंदि ताईं रखियऊं, शाम ताईं न पुॼी सघिया, पर हिन जी तरबियत थींदी। तंहिंजे करे ॿार जेके रोज़ो रखनि था, नंढड़ा नाबालिग, ऐं रोज़ो टोड़े छॾियो त ॾोह कंहिं ते कोन थींदो। जॾहिं बालिग जुआन थी विया त पोइ उन्हनि जो रोज़ो उन्हनि ते लाज़िम आहे, टोड़ियूं त पाण ते ॾोह थींदो, माउ पीउ ते कोन थींदो। माउ पीउ खे रोज़े रखाइण लाइ चवण लाइ इहा लाज़िम आहे, इहा शइ माउ पीउ ज़िमेदारी आहे त उन्हनि खे चवनि, पोइ चवण लाइ तरतीब आहे त नंढे हूंदे खां वठी उन्हनि खे इहा तरबियत ॾियनि। जीअं नंढे ॿार खे मस्जिद वठी ईंदा आहियूं,
पोइ भॼंदो हेॾां भॼंदो होॾां भॼंदो। उन लाइ बहितर इहो आहे त पाण सां गॾु बीहारियूं। ॿार जेको बि जो अचे भली पोटो ॾोटो भाइटियो भाणियो वठी जेको बि हर्ज कोन्हे। हिते त असां बार बार ऐलान कंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह हिन मस्जिद में केरु न चवंदो, पर अलाह कंदो ॿिए हंधि बि न चवंदा। उलमा हिन ते हाणे चङी तरह बयानु कंदा त नंढड़ो पाण सां गॾु अचे त इहो सिखंदो वेंदो, उन तयारी थिए पई त नमाज़ पढ़ां। ऐं अॼु खेॾे कुॾे थो पढ़े चङी तरह सुभाणे वॾे हूंदे पढ़ंदो। दुआ आहे त अल्लाह ताला असांखे रमज़ान मुबारक जे एहतराम जी तौफ़ीक़ अता फरमाए, रोज़नि खे जे क़दर करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, पाण बि रोज़ा रखूं, ॿियनि खे बि रोज़ा खोलायूं, रोज़नि जे महीने में बर्दाश्त सब्र सब जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।